मुझा प्यारा भाइरो दोस्तो, कुरान मजीद फुरक़ानी में जी हिकु आहे सगोरी उन जो हिस्सो मूं अवां जी ख़िदमत में तिलावत कयो आहे। पीरान पीर दस्तगीर महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी साईं जन पंहिंजी ज़िंदगी मुबारक में 471 वाइज़ फरमाया। 471 साईं जन जो वॾो ख़लीफ़ो हो जिन साईं जे इन टोटल वाइज़नि खे हिकिड़ी किताब जी शक्ल ॾिनी अथई। उन किताब जो नालो आहे अल फ़तिहुर रब्बानी। महबूब सुबानी कुतुब रब्बानी पीरान पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे सभिनी वाइज़नि में सालिकनि खे, मुरीदनि खे, तवसुल रखण वारनि खे, एतिक़ाद रखण वारनि खे हर जगह ते इहा ई तलक़ीन फरमाई आहे त पंहिंजे दिलि जी इस्लाह कयो। मां कुझु मिठियूं ॻाल्हियूं बि कंदुसि, कुझु कोड़ी बि कंदुसि, ॿिन्ही जे लाइ तव्हां खां मज़रत थो वठां। असां त किताबनि में ईअं पढ़ंदा आहियूं, आलमनि सगोरनि खां ईअं बि ॿुधंदा आहियूं त फ़िलाणे अलाह वारे जो हेॾो मक़ाम हुयो, फ़िलाणो अलाह वारो हेॾो फ़ज़ीलत वारो हो, अलाह वारा के उॾरंदा हुआ, के अलाह वारा नज़र सां अलाए छा छा कंदा हुआ। किताबनि में इहे सभु ॻाल्हियूं सचु आहिनि। 100% न चऊं पर 500% सचु आहिनि, सभु सचु आहिनि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक खां वठी अॼु ॾींहं ताईं, भई अॼु खां बाद में क़यामत ताईं जेकी बि अलाह जा वली थींदा सभिनी जूं करामतूं सचु आहिनि। हुज़ूर गौस पाक जन फ़तिहुर रब्बानी में इहे लफ़्ज़ फ़रमाइनि था पिया त हू त जीअं करे विया उहो पंहिंजे महिनतुनि ऐं कावछुनि सां पंहिंजूं मंज़िलूं माणे विया। हाणे असां उन्हनि जे ॻाल्हियुनि खे ॿुधी करे सिर्फ़ु ठरूं न, पर जीअं उहे करे विया असांखे बि उहे करिणो पवंदो। जीअं करे विया असांखे उहो करिणो पवंदो। जेकॾहिं असां ईअं कंदासीं न, सिर्फ़ु ॻाल्हियुनि में लॻंदासीं त पोइ असां रहिजी वेंदासीं, पर जेकॾहिं असां करे ॾेखारींदासीं त पोइ क़यामत जे ॾींहुं असां उन अलाह जे दोस्तनि सां गॾु हीअं पासो पासे में मिलायूं, उन्हनि जे शाम में जन्नत में हलिया वेंदासीं। जेकॾहिं सिर्फ़ु उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी असां ठरिया सुभाणे अलाह कयूं घर हलिया वेंदासीं त हो त जन्नत जे बंगलनि में हलिया वेंदा, असां सिर्फ़ु उन जाइ ते बीठा रहंदासीं। बसि इहो फ़र्क़ु पवंदो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में जॾहिं मिंबर ते वेही करे वाइज़ फरमाईंदा हुआ, पाण साईं जन इहे इरशाद मुबारक फरमाईंदा हुआ त साले अलैहिस्सलाम हीअं कयो, हज़रत हूद अलैहिस्सलाम क़ौम वारनि जे अॻियां अहिड़ा कमाल ॾेखारे विया। हज़रत सैयदना याक़ूब अलैहिस्सलाम जो मर्तबो ऐं फ़ज़ीलत हीअं हुई, हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह हीअं करे विया। उन्हनि घिटियुनि ऐं रस्तनि मां जॾहिं काफ़िर गुज़रंदा हुआ, आम माण्हुनि ताईं इहे लफ़्ज़ चवंदा वेंदा हुआ त कालू असातीरुल अव्वलीन। हिक ॿिए खे उहे काफ़िर ईअं चवंदा हुआ त मुहम्मद करीम त सिर्फ़ु अॻियनि जूं कहाणियूं थो ॿुधाए, सिर्फ़ु हवालो थो करे पियो। उन्हनि काफ़िरनि जे लाइ इहे हवाल हुया, पर मुस्लमाननि जे लाइ इहे सिर्फ़ु हवाल न हुया मगर उन्हनि जे लाइ अक़वाल बि हुया। जीअं करे विया उहे नक्शे क़दम ते हलो त कामयाबी माणियो न। अल्लाह ताला उन्हनि जे इन जवाब खे हिन लफ़्ज़नि में इरशाद फरमायो
अकान लिन्नासि अजबन अन औहयना इला रजुलिम मिनहुम अन अनज़िरन्नास वबश्शिरिल्लज़ीना आमनू अन्न लहुम क़दम सिद्क़िन इंद रब्बिहिम वक़ालल काफ़िरून इन हाज़ा लसाहिरुम मुबीन। काफ़िरनि जे इन सवाल खे हिननि सुहिणनि लफ़्ज़नि में अल्लाह ताला जवाब में वराणियो। आए ज़ालिमो, बुतनि जी पूॼा करण वारो, पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म करण वारो, ॾिसो त सही इमाम अल्लाह जो प्यारो रसूल मुहम्मद करीम तव्हां ॾे जन्नत जी ख़ुशख़बरी खणी आयो आहे। तव्हांखे बिशारत ॾे थो उन्हनि माण्हुनि खे जेके उन जे नक्शे क़दम ते हलनि था, उन्हनि माण्हुनि खे जहन्नम जे दर्दनाक अज़ाब खां ॾिॼारे थो जेके उन जे नक्शे क़दम खां परे भॼणु था चाहिनि। ॿुधाए थो उन्हनि खे अल्लाह साईं उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब तयारु कयो आहे। बचायो पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे उन जहन्नम जे दर्दनाक अज़ाब खां जंहिंजो ॿारनि अल्लाह ताला माण्हू ऐं पत्थर बनाया आहिनि। तव्हांखे ॾिॼारे थो इन्हनि ॻाल्हियुनि खां। अल्लाह साईं जहन्नम में हिकिड़ो खूह ठाहियो आहे जंहिंखे क़ुरान पाक में सॼो अथई। हिन खूह जो नालो आहे गई। खूह जो नालो आहे गई। पाण करीम ने फरमायो जहन्नम जी बाहि भड़का थी खाए ॿरे थी पई। उन जे ॼिभीअ में एॾी त गर्मी आहे, उन जे ॼिभीअ में एॾी त गर्मी आहे, एॾी त गर्मी आहे जो उन जो टांडो सिर्फ़ु दुनिया जी ज़मीन जे मथां केरायो वञे त वरी ओला खां वठी ओभर ताईं साओ सलो पैदा न थिए, एॾी उन जी गर्मी आहे। और उहो जेको गई नाले खूह अल्लाह ताला जहन्नम में बनायो आहे, उन खूह में बाहि थी भड़के। जहन्नम जा सभु तबका उन बाहि में भड़की रहिया आहिनि। हलंदे हलंदे हज़ार सालनि ताईं उन जहन्नम मां बाहि ॿरंदे ॿरंदे जॾहिं कुझु झकी थींदी त उन खूह जे पुड़ खे जो मलाइक खोलींदा वरी जहन्नम जे बाहि में भड़का अची वेंदा। एॾो उन खूह में बाहि जो अज़ाब आहे। सूरत मरियम में अल्लाह ताला फरमायो वखलफ मिन बादिहिम खल्फुन अदाउस सलाति वत्तबउश शहवात फसौफ यल्कौन गय्या। अल्लाह से फरमाए तो त नमाज न पढ़ण वारा ऐं शहवत जी ताबेदारी करण वारा बेनमाज़ी ऐं ज़ाननि खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन गई खूह में उछलाईंदो। आहे तो असां में सहण जी ताक़त। नबी साईं जन बार बार पंहिंजे ग़ुलामनि खे सम्झायूं, बार बार सम्झाईंदा हुआ। क़ुरान मजीद जी तिलावत घणी कयो, मौत के घणो यादि रखो तां त तव्हां दुनिया जे अंदरि अल्लाह ताला जे नेमतुनि मां मज़ो हासिल करे सघो। अल्लाह से नेमतूं तव्हांजे लाइ ठाहियूं आहिनि, पर जॾहिं क़ुरान पाक जी तिलावत घणी कंदव, मौत खे घणो यादि रखंदव त निमाज़ जे तरफ़ तव्हांजी रुग़बत वधंदी, मस्जिदियूं आबाद थींदियूं, तव्हांजे घर जो माहौल बहितरीन थी वेंदो। बार बार अल्लाह जे क़ुरान मजीद जी तालीमात जे मथां नज़र विझंदा कयो त अल्लाह जो क़ुरान 30 सिपारनि वारो जेको रसूल पाक तो असां ॾे सूखड़ीअ तौरु ख़त जे नमूने रवानो फरमायो आहे त उहो चवे छा थो
सुबुह जो पंहिंजे कमकार ते वञण खां अॻु में क़ुरान मजीद खे खोले बिला शुबा उन जो अधु सिफ़ो तिलावत कयो मगर उन जी तर्जुमे ऐं तशरीह खे ज़रूरु पढ़ंदा कयो। त छा थो चवे अलाह जो क़ुरान? शाइरी इहे बेत इहे बि सुठी ॻाल्हि आहे, बुज़ुर्गनि जा चयल आहिनि, इन्हनि में बि नसीहत आहे। पर असांखे ऐं अव्हांखे अल्लाह ताला क़ुरान पाक जहिड़ी अज़ीम नेमत अता फ़रमाई आहे, उन्हीअ खे असां वरी विसारे छॾियो आहे। वरी 4-5 पोथियूं वेढ़े ॿार ते रखींदासीं या घर जे ताक जे मथां रखी छॾींदासीं त जीअं चोरनि खां हिफ़ाज़त करे। चोरनि जे हिफ़ाज़त जे लाइ क़ुरान पाक खे वेढ़े न रखिबो आहे, चोरनि जे हिफ़ाज़त जे लाइ क़ुरान पाक खे खोले पढ़िबो आहे। आयतल कुर्सीअ जी तिलावत करे घर जे चौधारी पढ़ी करे कड़ो चाढ़ियो त चोर वेझो ई न ईंदा। क़ुरान पाक जो अमल आहे। सूरत यासीन में रब करीम इरशाद फरमायो वमा अल्लमनाहु शिअर वमा यंबगी लहू इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। अल्लाह साईं क़ुरान मजीद में फरमायो त मां पंहिंजे रसूल पाक मोहम्मद करीम खे शाइरी न सेखारी आहे मगर मां क़ुरान सेखारियो आहे। हुनखे मां शाइरी न सेखारी आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलनि जे सरदार रहमतल लिल आलमीन शफ़ीउल मुज़नबीन खे मां शाइरी न सेखारी आहे। वमा हुवा बिक़ौल शाइरिन, ही शाइर न आहे, हे क़ुरान पाक पढ़ण वारो आहे। जिन माण्हुनि जे दिलनि जे मथां ज़ंगाल चढ़ी थी वञे उन जे तरफ़ मुझो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान मजीद जी तिलावत करे उन्हनि जे दिलनि जी ज़ंगाल मां अल्लाह जे क़ुरान पाक जे रेगमाल सां लाहींदो आहे। क़ुरान पाक बि अल्लाह जो ज़िक्र आहे न। हिकिड़ो ज़िक्र आहे अल्लाह जो क़ुरान मजीद, ॿियो ज़िक्र आहे अल्लाह साईं जो निमाज़ अक़िमिस सलात लिज़िक्री। निमाज़ भी अल्लाह जो ज़िक्र आहे। जे तुझे दिल ते ज़ंगाल चढ़ी वञे त क़ुरान मजीद जी तिलावत कर। तुझे दिल जे मथां कट चढ़ी वञे त घणी निमाज़ पढ़। अगर जे करें अञा तुझे दिल जी ज़ंगाल घणनि गुनाहनि जे करे नथी लहे त अल्लाह वारनि जे कचहरीअ में वेही उन खां ज़िक्र पुछ ऐं उन जे ज़िक्र खे वञी कमाए जेको रब करीम जो पाक नालो आहे। 24 कलाक अल्लाह जे ज़िक्र कमाइण सां ॾिस त तुझे दिल जी कीअं थी ज़ंगाल लहे। जीअं लोह खे हथोड़े हणण सां उन जी ज़ंगाल बि लहंदी आहे त उन लोह खे हथोड़े लॻण सां उन मां चिणगूं बि निकिरंदियूं आहिनि। रब जो क़ुरान मजीद फरमाए थो अक्सरू ज़िक्र अल्लाह, अल्लाह जे ज़िक्र के घणो कर तां त तुझे दिल जी ज़ंगाल बि लहंदी वञे त तुझे दिल मां चिमकाट बि निकिरनि। जॾहिं तुझे दिल मां चिमकाट निकिरणु शुरू थींदा त अल्लाह ताला तुझे दिल खे साफ़ कंदो जो हिकिड़े ॾींहुं मां रब करीम तोखे पंहिंजो दीदार नसीब फरमाईंदुमि। इहो कमाल तोखे मिलंदो। प्यारा इस्लामी भारो, इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जो मतन अची हिते बीहे थो पियो त बुज़ुर्गान दीन जेका तव्हां असांखे तालीम ॾिनी आहे उहा इहा ई तालीम आहे। दस्तगीर बादशाह पीरान पीर महबूब सुभानी जन पाण फरमाइनि था त मां 40 सालनि जूं रातियूं ऐं ॾींहं 40 सालनि जूं रातियूं ऐं ॾींहं झंगलनि में अल्लाह जी इबादत कयमि। एॾी मां इबादत कई रब करीम जी जो 5 वक़्त निमाज़ कॾहिं बि मुंहिंजी न घुसंदी हुई। 5 वक़्त निमाज़ खां अलावा तहज्जुद इशराक अवाबीन चाश्त त ज़रूरु पढ़ंदो हुउमि, पर राति जो सोमाणीअ जो फ़र्ज़ु पढ़ण खां बाद में सॼी राति बि अल्लाह जी इबादत कंदो हुउमि जो सोमाणीअ जे वज़ूअ सां मां फजर जी निमाज़ पढ़ंदो हुउमि। इहे कमालात इहे ईअं थोरा ई मिलंदा आहिनि। असां अव्हां खे सबक़ ॾेई विया त छड़ो नारनि हणण वारा न थियो,
छड़ो मुझे नाले ते यारी खाण वारे भत वारा न थियो जब खावण दे वेला थी वे तो वरी आ वञे नमाज़ आ वेला थी वे तो जवान वरी भॼी वञे ईअं न महबूब सुभानी जन एॾा कशाला करे विया राति ॾींहं जूं इबादतूं ऐं रियाज़तूं कयूं साईं जन दरबार में वेठा हिकिड़ी पोड़ी साईं जन जी ख़िदमत आलिया में आई अर्ज़ कई क़िबला मां पंहिंजो निंगड़ो तव्हां वटि छॾे वई आहियां उन सां मिलण आई आहियां पाण फरमायो त मकतब में क़ुरान मजीद जी तालीम थो पियो वठे तूं थोरी देरि आराम कर वांदो थींदो त तोसां मिलण जे लाइ ईंदो कुराड़ी वेही रही घणी देरि गुज़रण खां बाद में साईं जन जी ख़िदमत आलिया में खाधे जे लाइ ताम आयो मुर्गा भी कुठल हुया त बकर जो गोश्त बि उन जगह ते दस्तरख़्वान में अची रखिजी वियो पीराण पीर दस्तगीर महबूब सुभानी जी ख़िदमत आलिया में साईं जन सां गॾु 4 वॾा ख़लीफ़ा भी अची भर में वेही रहिया दस्तरख़्वान लॻो मानी खाइण जे लाइ शुरू थिया मानीअ खां जॾहिं जो फारग़ थिया त कुराड़ी बि तकड़ी तकड़ी वही ऐं पंहिंजे उन छोकिरे सां मिली करे मोटी आई हैरत में पइजी वई कुराड़ीअ जे चेहरे जे मथां ॾुख ऐं ग़म जा आसार पिया नज़र अचनि साईं जन मानी खाइण खां बाद में जीअं जो फारग़ थिया त कुराड़ीअ दाह करे अर्ज़ कयो क़िबला मुंहिंजो बचिड़ो त हुते सुका टुकर थो मानीअ जा खाए तव्हां मुर्ग मुसलम था खाओ ऐं बकर जो गोश्त था खाओ हे इंसाफ़ त न आहे महबूब सुभानी जन उन महिल पोड़ीअ खे हथ जो इशारो करे पाण फरमायूं तफ़द्दल या अजूज़न कुराड़ी वेहो त सही उहा पोड़ी कुराड़ी वेही रही साईं जन उन कुकड़ जा हॾा हिकु जॻह ते गॾु करे उन जे मथां पंहिंजो हथड़ो मुबारक फेरियऊं ऐं लफ़्ज़ फरमायूं कुम बेज़निल्लाह लफ़्ज़ चवण जी देरी हॾा पाण में मिलंदा विया उन महिल उहो वरी मुर्गो अल्लाह जी कुदरत सां नओ बनो ऐं तयारु थी बांग ॾियणु बीठो सुभान अल्लाह पोड़ीअ खे फरमायूं अल्लाह जी बानी जॾहिं तुंहिंजो पुटु पढ़ी 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 हिन मंज़िल ते पुॼंदो त इहो बि मुर्गा ज़रूरु खाईंदो साईं जन जो क़सीदे ग़ौसिया में शेर मुबारक आहे त दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतुबन फरमायूं त मां शरीयत पाक जो एॾो त इल्मु पढ़ियुमि पढ़ंदे पढ़ंदे इल्मु पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह ताला उन शरीयत पाक जे इल्म जी बरकत सां मां अब्दुल क़ादिर खे कुतुबियत जे मुक़ाम ते पहुचाए छॾियो आहे इहो क़ुर पाक जो इल्मु त आहे न क़ुरान मजीद जे फैज़ मुबारक मां अल्लाह ताला मुझे मथा या करम नवाज़ी फरमाया जो हत्ता सिर तो कुतुबा मां कुतुबियत जे मुक़ाम ते वञी पहुतो आहियां रूहानियत में कुतुब जो जेको मुक़ाम आहे उन हिक कुतुब जे हेठूं 40 अबदाल थींदा आहिनि 40 अबदाल हिक अबदाल जे हेठूं वरी 40 औताद थींदा आहिनि अल्लाह ताला इन रूहानियत वारनि जो बि क़ुरान मजीद में ज़िक्र फरमायो त फल मुदब्बिरात अमरा रब साईं फरमायो त मूंखे रूहानी उमूर जे तदबीर करण वारनि जो कसम आहे तफ़सीर चवनि था त इन मुदब्बिरात मां मुराद या अबदाल औताद कलंदर ऐं ग़ौसियत मुक़ाम वारा साहब आहिनि प्यारा इस्लामी भाइरो हज़रत महबूब सुभानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जेके अवां असां वटि मशहूरु आहे त साईं 11 वारो पीर आहे उर्फ़ियत आम ये आहे पोइ आलम सगोरा इहे दलील ॾींदा आहिनि त साईं 11 वारो पीर कीअं आहे दलीलूं इहे ॾींदा आहिनि त क़ुर पाक में लिखियलु आहे त मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा हिकिड़ी नेकी कर अल्लाह साईं फरमाए तो हिकु नेकी कर त मां हुन हिकु नेकीअ जे बदिले में तोखे 10 ॿियूं बि ॾियां हाणे इहे घणियूं थी वयूं इहे 11 थी वयूं आलमनि जूं पंहिंजूं क़यास आरायूं आहिनि त अल्लाह साईं बि बाने खे 11 ॾिए थो हिकु नेकी कयईं मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा हिकु नेकीअ जहिड़ियूं तोखे 10 नेकियूं अल्लाह ताला उन जे मथां ॾींदो 11 थी पयूं हक़ीक़त में
पाण इहा तारीख़ जेका साईं जन मुक़ररु फरमाई उहा सिर्फ़ु भत खाइण जे लाइ मुक़ररु न फरमायो। ख़ासि साईं जन जी इहा नियत मुबारक हुई, छो त साईं जन पाण वॾा वापारी हुया। साईं जन जे ज़माने मुबारक में जेको अब्बासी ख़ानदान जो ख़लीफ़ो हो मुअतसिम बिल्लाह, उन्हीअ जे जिस्म जे मथां बि एॾो क़ीमती वॻो न हूंदो हो जेको महबूब सुभानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी साईं जन पाईंदा हुआ। एॾो क़ीमती हूंदो साईं जन जो। जाम तौर ते इहो मशहूरु आहे त हिकिड़ो सुबुह जो साईं जन निमाज़ पिया पढ़नि, हिकिड़ो चोर आयो। ख़बर पई त अब्दुल क़ादिर जीलानीअ जो जेको वॻो मुबारक आहे, हुलियो ऐं जुबो मुबारक आहे, वॾो क़ीमती आहे, उन्हीअ जे मथां मोती ऐं जवाहर लॻल आहिनि। हुनखे इहा ख़बर पइजी वई। साईं जन मुसले ते निमाज़ पिया अदा फ़रमाइनि, चोर जो आयो लिकंदो लिकंदो अची उन्हीअ जुबे खे लाहण जे लाइ तयारी कयईं त साईं जन अञा निमाज़ जे अंदरि हुया त अचानक हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम अंदरि दाख़िल थियो। हिन जो ॾिठो त वञ साईं, मां जो त इरादो ई ख़राबु थी वियो। भर पासे में हिकिड़ी कुंड जे अंदरि ॿियो तॾो पियो, उन तॾे में वेड़िजी वेही रहियो। महबूब सुभाणीअ जा साईं जन जीअं जो निमाज़ खां फ़ारिग़ थिया, हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, क़िबला यमन विलायत सुनआ जे शहर मां हिकिड़ो अब्दाल गुज़ारे वियो आहे, अमां महिरबानी फ़रमायो उन विलायत जे लाइ हिकिड़े अब्दाल जो इंतिख़ाब फ़रमायो। उहा कुंड ख़ाली थी पई आहे वलीअ खां, लिहाज़ा उहा कुंड भरियऊं। हाणे अब्दाल बि जीअं अर्ज़ु कयुमि त उहे बि वलीअ थियनि था ख़ुदा जा साईं। अवां असांजे आका हादी ऐं पेशवा रहबर ऐं रहनुमा हज़रत सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त लौला अब्दालून लखसफतिल अर्द, अगर जेकॾहिं ज़मीन ते अब्दाल न हुजनि हा त अल्लाह ताला ज़मीन ते साओ सलो पैदा न फरमाए हा। या बरकत आहे औलियान जी। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत या रसूल अल्लाह, नारे हैदरी या अली, नारे पीर दस्तगीर, नारे विलायत बेवागारा। ॿिया लफ़्ज़ इरशाद मुबारक फरमायूं त लौला सालिहून लहलकत तालिहून, अगर जेकॾहिं सालिह ज़मीन ते न हुजनि हा त गुनाहगार त तबाह थी वञनि हा। छो त अल्लाह वारनि जूं जेके दुआऊं आहिनि न, इन दुआउनि सां तो असांजो चाढ़ो चढ़े थो, बाक़ी असांजे हफ़ालनि सां नथो हले पियो। हा साईं, इहे उन्हनि जी दुआऊं आहिनि। साईं उन इलाइक़े जो, उन विलायत जो अब्दाल गुज़ारे वियो आहे। अवां साईं महिरबानी फरमायो उन इलाइक़े जो अब्दाल जो इंतिख़ाब फरमायो। महबूब सुभानी जन उन हज़रत अबुल अब्बास बलिया बिन मलकान याने ख़िज़र अलैहिस्सलाम खे फरमायो, साम्हूं तॾे में इहो जवान वेड़ियो वेठो थी हिन खे वठी आ। हुन जो इशारो जो ॾिठो त हमरा जो खून ई सुकी वियो। इहा ॻाल्हि त उहो जवान बि मञे पियो त इहा अल्लाह वारा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मुहबत उन जो ज़िक्र उन्हनि जे क़ल्ब मुबारक जे अंदरि ईअं समुंड वांगुरु शोलियूं थो ॾे। अल्लाह ताला पंहिंजी ख़ासि नज़र महबूब सुभाणीअ जे दिलि मुबारक जे मथां रखी आहे। सोचईं अल्लाह वारो मुंहिंजे ॻाल्हि खां वाक़ुफ़ु थी वियो आहे, अॼु मूं ॾे ख़ैरु न आहे बसि कि कहिड़े इरादे सां आयो आहे, मूंखे त हाणे माराए छॾींदो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम विया उन जवान खे वञी तॾे मां ॿाहिरि कढी महबूब सुभाणी जे अॻां विहारियऊंसि। महबूब सुभाणी साईं जन उहा पंहिंजे विलायत जी नज़र विधसि, विलायत जी नज़र उन जे दिलि जे मथां विधऊंसि, जंहिंजो ज़िक्र रब करीम क़ुरान मजीद में हीअं इरशाद फरमायो त इन्नमल मुअमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम। सूरतुल अनफाल जी आयत नंबर 4 अल्लाह से फरमाए थो त इहा मोमिन जी निशानी आहे
जॾहिं मां अल्लाह ताला जो ज़िक्र कंदा आहिनि ईमान वारा त उन्हनि जूं दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र सां ॾकणु शुरू थी वेंदियूं आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में इन ॻाल्हि खे चइजे त उन्हनि अल्लाह जे ईमान वारनि बाननि खे हाल अची वेंदो आहे, उन्हनि खे वजद अची वेंदो आहे, उन्हनि जूं तबियतूं ॾकणु शुरू थी वेंदियूं आहिनि। इन जा वरी मुख़्तलिफ़ पहलू बि आहिनि। साहबी फरमाईंदा हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त हिकु ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़िदमत आलिया में मिलण जे लाइ आयुमि। साईं जन जो हथु मुबारक वठी करे हथु मिलाए साईं जन जे हथ खे मां चुमी ॾिनी। चुमी ॾियण खां बाद में साईं जन पंहिंजो सॼो हथु मुबारक मुंहिंजे सीने जे मथां हयो। हीअं हयो, बुख़ारी शरीफ़ में आहे, पंहिंजो हथु मुबारक जो मुंहिंजे सीने जे मथां आयूं। उन हथ मुबारक लॻण जी देरि ई अवल में त मुंहिंजे सीने में गरमाइश पैदा थी वई। गरमाइश पैदा थियण खां बाद में मूंखे पंहिंजे हाल जी का बि ख़बर कोन पई। मां ज़मीन ते इन खे चइबो आहे वजद। वजद अरबी लफ़्ज़ आहे, इन जी माना आहे का शइ पाइणु, यानी अल्लाह ताला पंहिंजा अनवार ऐं तजलियात हज़रत अनस बिन मालिक जी दिल मुबारक जे मथां हुज़ूर जे हथ मुबारक जे ज़रिए सां दाख़िल फरमायूं, जो उन जे दिल में गरमाइश पैदा थियण खां बाद में उन जो जिस्म ॾकणु शुरू थी वियो। हीअ आहे हाल। विहारियोसि, उहे तवजुहात उनखे पंहिंजे अखियुनि जा ॾिनोसि। अवां ॾिठो हूंदो न त जो एक्सरे वग़ैरह कढंदा आहिनि या अल्ट्रासाउंड थींदो आहे, इन्हनि में बि छा आहे, इन्हनि में बि उहे रेज़ आहिनि। अल्ट्रासाउंड करण वारा तुंहिंजे सीने ते घुमाईंदा, किथां किथां अल्ट्रासाउंड करिणो आहे, उहा मशीन आहे जंहिंमें अंदरि उहे रोशनीअ जा उन्हनि में उहे किरण आहिनि, रेज़ लॻल आहिनि जेके असांजे चमड़ीअ जे ॿाहिरां घुमाईंदा आहिनि। या एक्सरे मशीन आहे, उन जे मथां साम्हूं बीहारे करे उन मशीन जे साम्हूं बीहाईंदा आहिनि, पोइ उन जो बटण जॾहिं हेठि कंदा आहिनि त उन जा रेज़ अवां असांजे सीने में दाख़िल थींदा आहिनि, चमड़ीअ मां गुज़री वेंदा आहिनि, पोयां उहे मशीन खे लॻंदा आहिनि। असांजे पूरे जिस्म जो जेको अंदरूनी पूरो हाल आहे उहो अल्ट्रासाउंड जे ज़रिए सां या एक्सरे जे रेज़ जे ज़रिए सां उहे मशीन जे अंदरि मुंतक़िल थी वेंदा आहिनि। हे रेज़ आहिनि, हे अंग्रेज़ जी इजाद थियल आहे जो उन रेज़ सां इहो कमाल आहे। पर जेकी अल्लाह ताला जे अनवार ऐं उन जे नूर सां बाना ॾिसंदा आहिनि त उन जे अखियुनि उन जे दिलनि जो हाल छा आहे, उहो को बि किताब उन जी इबारत नथो लिखी सघे पियो। तो छा थींदो आहे, इहे उहे माण्हू ॼाणींदा आहिनि जिन खे अल्लाह ताला इहा अता फरमाईंदो आहे। आम माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खां वाक़ुफ़ु न हूंदो आहे, सिर्फ़ु असीं मिसाल ॾेई करे सम्झाए सघूं था पिया। जीअं एक्सरे जा रेज़ आहिनि, जीअं अल्ट्रासाउंड जा रेज़ वग़ैरह आहिनि। साईं जन पंहिंजी उहा अखियुनि जा उहे अनवार उन जे क़ल्ब मुबारक जे मथां नाज़िल फरमाया, दाख़िल फरमाया। ये अल्लामा इक़बाल जो शेर भी आए तो निगाहे मर्द मोमिन से बदल जाती हैं तकदीरें। फलम्मा तजल्ला रब्बुहु, जने अल्लाह ताला पांजी ख़ास तजल्ली जबल जे मथां जो छली त खर्र मूसा साइक़ा, जबल सलियो मूसा नबी बेहोश थी किरी पियो। ये आसमान जी तजल्ली आहे जेका अल्लाह पाक उन जबल जे मथां उछली। उहे ई अनवार तजल्ला आहिनि जेके अल्लाह ताला पंहिंजे ॿाननि जे दिलनि जे मथां नाज़िल फरमाईंदो आहे। उहे अखियुनि जी सूरत में वरी ॿाहिरि निकिरंदा आहिनि। और उन चोर जे मथां जॾहिं उहे अनवार जो दाख़िल फरमायूं, ॾिसंदे ॾिसंदे 5 मिंटनि जे अंदरि ई अंदरि उहो चोर विलायत जो मोर बणिजी वियो। पीरान पीर जी नज़र ही का मज़ाक ॻाल्हि कोन ही। वाह जो नज़र फरमायूं जॾहिं आयो हो त साईं जन जो जुबो चोरी करण जे लाइ जॾहिं कामिल जी नज़र जो पयसि त उन महिल वक़्त जो वलीउल्लाह बणाए छॾियऊंसि। सुभान अल्लाह। कशफुल मजूब में दाता साहब 2 ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि फरमाईंदा त जेकॾहिं विलायत हासिलु करणी थी त या त पंहिंजे पीर कामिल जे हुकुम जी तामील कर, नमाज़ पढ़, 5 वक़्त इशराक अदा कर, तहजुद अदा कर, अवाबीन ऐं राति जा ॿिया नवाफ़िल अदा कर, क़ुरान मजीद जी तिलावत घणी कर, मुराक़बा घणा कर,
ऐं पंहिंजे दिलि जे मथां नज़र फेर अल्लाह जे ज़िक्र खे 24 कलाक कमाए तुंहिंजो हथु कमकार में हुजे दिलि हुजे तुंहिंजे रब परवरदिगार में एॾो ज़िक्र कमाए अगरि जेकॾहिं इन्हनि कमनि में तुंहिंजे लाइ कोताही तोखे नज़र थी अचे त पोइ हिकिड़ो वॾो कमु कर 24 कलाक पंहिंजे पीर कामिल सां मुहबत बे इंतिहा रख हज़रत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी मनफ़ूज़ात में इहे लफ़्ज़ लिखियल आहिनि पाण फरमायूं त जो शख़्स पंहिंजे पीर कामिल सां मुहबत करे थो अल्लाह ताला उन कामिल पीर जे मुहबत जे बदिले में उन बाने जी दिलि खे अर्शे मुअल्ला बनाईंदो आहे इहो मुहबत जो जेको रिश्तो आहे न इहो तमामु ॾाढो हिकिड़ो ऊंधो आहे साईं जन नज़र जो फेरायसि आयो त चोर हुयो नज़र जो फेरायूंसि त वक़्त जो वली कामिल बणिजी वियो हज़रत ख़िज़र के पाण महबूब सुबानी साईं जन फरमायो त वरती वञेसि मां इन खे सुना याने यमन विलायत जो अबदाल बनायो थमांसि इहो अल्लाह वारनि जो कमाल आहे अगरि जेकॾहिं चाहिनि त घड़ी पलक में बाने खे वलीउल्लाह बनाए छॾनि पर हिननि जे लाइ इन्हनि शयुनि जी बि हिकु अहम ज़रूरत हूंदी आहे उहा इहा ज़रूरत आहे त बानो पंहिंजे दिलि जी जेका एंटीना उन खे सिधो कर जेका रसूलुल्लाह जे नक्शे क़दम ते हलण वारी हुजे उहो साॻनि लफ़्ज़नि खे मां ॿीहर पचारे इहो अर्ज़ु कंदुमि त कान लिन्नासि अजबन अन औहयना इला रजुलिम मिनहुम إلى رجل منهم أن أنذر الناس وبشر الذين آمنوا أن لهم قدم صدق عند ربهم وقال الكافرون إن هذا لساحر مبين سبحان الله शरीयत पाक जी ग़ुलामी इन जे लाइ ज़रूरी आहे साईं जन फ़तेह रब्बानी जे अंदरि ये वाइज़ में ये लफ़्ज़ फरमाइनि था पिया या मरीज़ल बातिन अलैका बिद्दवा ओ बातिन जा बीमार तुंहिंजे मथां लाज़िम आहे त वञ पंहिंजे दिलि जो वञी इलाज कराए या मरीज़ल बातिन अलैका बिद्दवा दिलि जा मरीज़ तुंहिंजे मथां लाज़िम आहे ॿिया लफ़्ज़ ईअं खणी चऊं त तुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे वञ पंहिंजे दिलि जो वञी इलाज करा ज़ाहिरी बीमारियुनि जा बि 4 डॉक्टर 4 शोबा आहिनि न साईं इलेक्ट्रोपैथिक आहे होम्योपैथिक आहे मेडिकल साइंस आहे तिब आहे इहे 4 शोबा आहिनि ज़ाहिरी असांजे जिस्मानी मादी जिस्म जे इलाज जे लाइ वरी जेको असांजो बातिन आहे जेको अंदरि आहे असांजो दिलि क़ल्ब छो त इंसान जे सीने में अल्लाह ताला 5 लताइफ़ रखिया आहिनि हे जेको असांजो जिस्म आहे न इहो 10 शयुनि जो मजमू आहे मुरकब आहे 10 शयुनि जो असांजे ज़ाहिरी जिस्म खे अल्लाह ताला 5 शयुनि मां ठाहियो आहे हवा बाहि पाणी मिट्टी नफ़्स 5 शयुनि मां वरी अल्लाह ताला असांजे ज़ाहिरी जिस्म जे अंदरि 5 रूहानी लताइफ़ आलम अमर जा रखिया अथई क़ुरान मजीद में फरमाई यसअलूनक अनिर रूह क़ुलिर रूह मिन अम्रि रब्बी 5 आलम अमर 5 शयूं जेकी असांजे सीने में रब करीम रखियूं आहिनि क़ल्बी रूही सिरी ख़फ़ी अख़फ़ा अल्लाह जा वली कामिल बाने के पहिरियां ये 5 सबक़ अता फरमाईंदा आहिनि जॾहिं ज़िक्र जी कसरत थींदी आहे अल्लाह ताला पहिरें सबक़ मुकमिल थियण वक़्तु बाने के पहिरियों हज़रत आदम नबीअ जी ज़ियारत सां मुशर्रफ़ फरमाईंदो आहे ये 5 लताइफ़ उन खां बाद में जॾहिं ॿियो सबक़ हलंदो
आलम अमर जो त सैयदना इब्राहिम ऐं सैयदना नूह अलैहिस्सलाम जी ज़ियारत सां मुशरब थींदो। टियों सबक़ु जॾहिं सिर उन जो पूरो थींदो त सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी ज़ियारत सां मुशरब थींदो। चौथों सबक़ु आहे उन जो लतीफ़ ऐं ख़फ़ी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ियारत सां मुशरब थींदो। जॾहिं पंजों सबक़ु उन जो विच वारो क़ल्बी सबक़ु आहे लतीफ़ ऐं अख़फ़ा इन जो साओ रंग। इन सबक़ु मुकमिल थियण सां अल्लाह ताला बाने जे मथां उन जे मुर्शिद कामिल जे ज़रिए सां पंहिंजे प्यारे पैगम्बर हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। ये असांजा रूहानी कमालात आहिनि। चोरी, गिला, ठगी, बोतानबाज़ी, बुराइनि जे मथां बुरायूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे क़दम खां हटी करे असांजा अमल करणु इहे असांजे इन ज़ाहिरी जिस्म खे ताक़त ॾींदा आहिनि। जेका मूं पहिरियों ॻाल्हि अर्ज़ु कई, फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़लफ़ुन अदाउस्सलात वत्तबउश्शहवात फसौफ यल्क़ौन ग़य्या। वरी फरमायो उलाइका युजज़ौनल ग़ुरफ़त बिमा सबरू व युलक़्क़ौन फ़ीहा तहिय्यतन व सलामा। क़ुल मा यअबउ बिकुम रब्बी लौला दुआउकुम फ़क़द कज़्ज़बतुम फसौफ़ यकूनु लिज़ामा। सुभान अल्लाह। ये असांजो अंदरूनी इलाज आहे। महबूब सुभानी जल में ये लफ्ज़ फरमाया, या मरीज़ल बातिन अलैका बिद्दवा। घणनि गुनाहनि करण जे करे तुंहिंजी दिलि बीमार थी पई आहे। अज़ान जो आवाज़ तुंहिंजे कन ते पवे थो त मस्जिद नथो लड़ी अचे, इन जे करे जो तुंहिंजी दिलि बीमार आहे। घर में क़ुरान मजीद जी तिलावत थी थिए, तोखे नथी वणे, 24 कलाक मोबाइल में लॻो पियो आहे, सम्झी वञ त तुंहिंजी दिलि बीमार आहे। दुनिया जा कम कारियूं करे थो, सॼो ॾींहुं होटल ते गुज़ारी थो। सॾण वारा चङा बाना रब करीम जा तोखे पाण रब करीम जे तरफ़ सॾनि था, नथो वञी, सम्झी वञ त तुंहिंजी दिलि बीमार आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं भले में भलियूं ॻाल्हियूं तोखे अल्लाह जा बाना सॾण जे लाइ चवनि था, नथो वञी, सम्झी वञ त तुंहिंजी दिलि बीमार आहे। या मरीज़ल बातिन अलैका बिद्दवा। हाणे जॾहिं तुंहिंजी दिलि बीमार आहे त तुंहिंजे मथां लाज़िम आहे वञो इन्हीअ जो वञी इलाज करा। ला दवाउन इल्ला इबादिल्लाहि सालिहीन। सुभान अल्लाह। इहा दवा तोखे डॉक्टर वटि न मिलंदी, इहा दवा तोखे मिलंदी अल्लाह जे वलीअ कामिल वटां वञ। कामिल जी सोबत में वञ, वञ उन खां अशहद आंगुर पंहिंजे दिलि ते रखराए। तो मुर्शिद कामिल वठण बि ज़रूरी आहे। 15 पारे में रब करीम फरमायो, वमन युदिलिल्लाहु फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शदा। सुभान अल्लाह। न त तूं गुमराहीअ जे किनारे ते लॻी वेंदे। इन जे लाइ पंहिंजे लाइ को मददगार ऐं को हादी वञी ॻोल्ह। वलियन माना मददगार, मुर्शिदन माना हादी, जेको अल्लाह जे तरफ़ तोखे रस्तो वठराए। वञ अहिड़े कंहिं हादीअ खे ॻोल्ह, वञी कामिल पीर खे ॻोल्ह, जेको तुंहिंजा दुनिया जा कम बि संवारे त तुंहिंजे दिलि खे बि अल्लाह जी ज़ात सां मिलाए वे। अदाई असांजी दिलि आहे। हीअ दिलि हिकिड़ो आईनो आहे। घणा गुनाह कंदासीं, घणनि गुनाहनि करण जे कंदे 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 जीअं आम असांजे घरनि में आईना लॻल आहिनि, ॿुहारी ॾींदे 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 आईने खे साफ़ु न कंदासीं त उन जे मथां मिटी चढ़ी वेंदी। पंहिंजो मुंहुं बि उन आईने में नज़र न ईंदो।
जॾहिं पंहिंजो मुंहुं आईने में नज़र न ईंदो त ॿिए जो काॾां नज़र ईंदो। इन्हीअ जे करे सालिक था चवनि, महबूब सुबानी बि फ़तेह रब्बानी में फरमाइनि था त इहा दिलि बि तुंहिंजे लाइ आईनो आहे। वॾा वस कंदे पंहिंजो मुंहुं बि जॾहिं आईने में नज़र न ईंदुई, तुंहिंजे दिलि जे मथां गुबार चढ़ी विया त अल्लाह जो दीदार कीअं मिलंदो। इन्हीअ जे करे कोशिशि कर पंहिंजे दिलि जे आईने खे सफ़ा करण जे लाइ। हीअ कपिड़े सां साफ़ न थींदी आहे मगर अल्लाह वारे जी आंगुर जी तवजुहात सां, निमाज़ पढ़ण सां, ज़िक्र करण सां, क़ुरान मजीद जी तिलावत करण सां पंहिंजे दिलि जी ज़ंगाल खे लाहे वञी इन जी सफ़ाई कर। ला दवाउन इल्ला इबादिल्लाहि सालिहीन। वञी कामिलनि खां पंहिंजे दिलि जो वञी इलाज कराए। तोखे अरक बि ॾींदा, तोखे दवा बि ॾींदा, तोखे सुतियूं बि ॾींदा। वञ बाबा वञी हे खा। डॉक्टर त ईअं कंदो आहे न हकीम साहब, पर अल्लाह वारा तुंहिंजे दिलि ते आंगुर रखी करे तोखे सबक़ु ॾींदा। वञ बाबा 24 कलाक निमाज़ ज़रूरु पढ़णी थी, गुनाह न थी करणा, निमाज़ तोखे ज़रूरु पढ़णी थी। वांदो हुजे पंहिंजे दिलि जे मथां नज़र विझ त दिलि थी चवे अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। इहो तुंहिंजो सबक़ु आहे। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह जन जी मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो अजीब ऐं ग़रीब साईं जन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। सुभान अल्लाह। हज़रत रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था त हिकिड़ो बकरार हूंदो हो। रोज़ राति जो बकरियूं काए जंगल में चारण जे लाइ वेंदो हो। माण्हू सुम्ही पवनि अध राति ते, पोइ बकरियूं वाड़ मां कढी जंगल में वञे। हिन जो कमु ई वरी बि थो, माण्हू ॾींहं जो चारनि, हे बकरार वरी राति जो बकरियूं चारींदो। अॻिते वधंदो वियो, आहिस्ता आहिस्ता थधिकार वारी राति हुन जे कन में कंहिं जवान जा आवाज़ पुॼणु शुरू थी विया त जंगल जे सनाटे में को शख़्स चवण वारो चवे थो त ला इलाहा इल्लल्लाह। हे आहे नफ़ी असबात जो ज़िक्र थो कमाए। मिठड़ो मिठड़ो हुन जवान जो आवाज़, जंहिं तरफ़ वो ज़िक्र जो आवाज़, बकरियूं उन्हीअ तरफ़। पर अहिड़े मिठड़े ऐं प्यारे आवाज़ हिन जे दिलि खे अहिड़ो त मोहे विधो जो उन बकरार पंहिंजे बकरियुनि खे घर जे तरफ़ हकिलियो ऐं पाण उन आवाज़ जे तरफ़ रवानो थी वियो। बकरियूं हेॾे हकिले छॾियूं। हे हूंदियूं त मथां खलल पैदा थिए। बकरार उन तरफ़ हली पियो। हलंदे हलंदे चुरबुर कंदे कंदे आख़िर उन जाइ ते अची पहुतो। ॾिसई त साम्हूं बूढ़ा आहिनि वॾा झुबटा। उन्हनि झाड़ियुनि मां अंदरां तो ज़िक्र पाक जो आवाज़ो अचे। इंसानु हुयो। ड्रिजंदे ड्रिजंदे आहिस्ता आहिस्ता उन्हनि झाड़ियुनि खे, उन्हनि ॿूढ़नि खे आहिस्ता आहिस्ता हटायईं। हटाइण सां ॾिसंदे हिन खां शिरकु निकिरी आयो। छा थो ॾिसे? इंसानी जिस्म जो ढांचो आहे जेको ॿूढ़नि जे अंदरि पियो आहे। पूरो जिस्म त उन जो ढांचो थो नज़र अचे, मगर उन जी निड़ी आली आहे जंहिंमां अल्लाह जो ज़िक्र थो पियो हले। वरी सोचण जी ॻाल्हि आहे न, पूरो जिस्म ख़तमु आहे, छड़ा हॾा पिया आहिनि, पर निड़ी हुन जी आली आहे। बर ज़ुबान अल्लाह अल्लाह दर्दिले गाओ खर ई चुनी कै तस्बीह दारद असर। ऐ दाग बर दिल अद गम खाला तो लालरा शर्मिंद साखते आहो चश्मत गजालरा। चुप करे बीही रहियो। घणी देर खां बाद में उन ढांचे मां ज़िक्र जो आवाज़ बंदि थियो। आवाज़ बंदि थियो त उन ढांचे मां जेका उन जी निड़ी आली हुई, उन निड़ीअ मां उहो ढांचो ॻाल्हाए करे चवणु लॻोसि त ओ बकरार। हैरत में पइजी वियो। मोल माण्हू आहे, ढांचो पियो आहे, हिनखे कीअं ख़बर पई त मां बकरार। हज़रत रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था त इहा कामिल जी नज़र ही जो मोए खां बाद में अल्लाह ताला पंहिंजे बाननि जे मथां इहा महिरबानी फरमाईंदो आहे। ओ बकरार,
अफ़सोस आहे मूंखे मुंहिंजे हाल जे मथां जो मुर्शिद कामिल जो चयो मां एतिरो वरितो जो सिर्फ़ु मां ज़िबानी ज़िक्र कमायो। उन ज़िबानी ज़िक्र करण सां इहो नतीजो मिलियो आहे जो मुंहिंजो जिस्म ढांचो लॻो पियो आहे मगर मुंहिंजी निड़ी आलिया। काश जे कॾहिं दुनिया में ज़िबान ऐं दिलि सां गॾु ज़िक्र कमाया हा त मौत खे मजाल न हुई जो मुंहिंजे जिस्म जे वार खे बि तकलीफ़ पहुचाए हा। ये सही सलामत मां तोखे नज़र अचां हा। अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदर भी ये लफ्ज़ मुबारक इरशाद फरमाया हयातन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह से फरमाए तो भले मर्द हुजे या औरत नेक अमल कंदो उहो ई मोमिन आ। असां उन्हीअ खे आख़िरत में या क़ब्र में पाक ज़िंदगी अता फरमाईंदासूं। उहे ज़िंदा रहंदा आहिनि। अवां ॾिठो हूंदो न क़बरूं खोटियूं हूंदियूं तव्हां बि असां बि ॾिठा आहिनि। सोशल मीडिया ते बि ॻाल्हियूं अचंदियूं खोड़ सारियूं क़बरूं अहिड़ियूं मिलंदियूं जिन में हॾा पिया हूंदा आहिनि। खोड़ सारियूं क़बरूं अहिड़ियूं मिलंदियूं आहिनि जो हज़ारे साल गुज़रण खां बाद में उन्हनि जा जिस्म सही सलामत त ठहियो पर उन जा कफ़न बि सही सलामत हूंदा आहिनि। इहो ई फल आहे मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि जे जिस्मनि खे क़ब्र जे अंदरि सही सलामत रखे थो। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं बि असां चऊं त ग़लति न हूंदो त रब करीम सालियनि मोमिननि जे जिस्मनि खे त ठहियो मगर उन्हनि जे कफ़ननि के खाइण खां बि मिट्टीअ खे मनो फरमाया त ख़बरदार ही मुंहिंजो दोस्त आ, ही मुंहिंजो दोस्त आ, ही मुंहिंजो दोस्त आ। प्यारा इस्लामी ॿारो तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कयो मां तव्हांजे लाइ दुआ कयां त अल्लाह ताला अवां असांखे हुज़ूर गौस पाक जे नक्शे क़दम ते तमामु बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते ऐं पंहिंजे पीर कामिल जे नक्शे क़दम ते हलण जी शाल तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।